ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها فإن كل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار أما بعد فأعوذ بالله السميع العليم من همزه ونفخه ونفسه أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما اللهم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقه قولي اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم اللهم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقه قولي اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم وقال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد فلا وربك لا يؤمنون حتى يحكموك فيما شجر بينهم ثم لا يجدوا في أنفسهم حرجا مما قضيت ويسلموا تسليما يا أيها الذين آمنوا أطيعوا الله وأطيعوا الرسول وأولي الأمر منكم فإن تنازعتم في شيء فردوه إلى الله والرسول إن كنتم تؤمنون بالله واليوم الآخر ذلك خير وأحسن تأويلا مختصر حمد ثنا درود و سلام کا پوئے واجب الاحترام معزز سامعین کرام
अज जे खुतबे जुमअतुल मुबारक जो उन्वान चइजे या मौदू चइजे त अहले बैत जा हक़ीक़ी हुबदार केर आहिनि। हलंदड़ दौर जे अंदर जेको मजहबी चइजे या फ़िरके वाराना इंतशार आहे, इनमें जेके भी जमायतूं आहिनि ऐं जमातनि में हर माण्हू जेको बि कलमे सां ताल्लुक़ रखे थो, जेको भी माण्हू ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह पढ़े थो, उन माण्हू जी दावा है त आऊं अहले बैत सां मुहब्बत थो करियां। ऐं सिर्फ़ इन हद ताणी रुगो दावा महदूद ना है त आऊं मुहब्बत करियां थो त आऊं वधीक थो करियां, ॿिया कोन था कनि। माना पंहिंजे बारे में इस्बात, पंहिंजे बारे में सबूत ॾिबा, पंहिंजे बारे में हद मुमकिन इहा ॻाल्हि हर कोई माण्हू पेश करण जी कोशिश करे थो त सभ खां वधीक अहले बैत सां मुहब्बत करण वारा असीं आहियूं। ऐं ॿिया जेके आहिनि असांजी बिनिस्बत, असांजे मुक़ाबले में असां जीअं अहले बैत सां मुहब्बत नथा कनि। हिकिड़ी ॻाल्हि इहा मुआशिरे में तमामु घणे ज़ोर ऐं शोर ते आहे। उन सां गॾोगॾु ॿी ॻाल्हि, अहले बैत कंहिंखे चइबो आहे? अहले बैत जो जेकॾहिं ताल्लुक़ ऐं निस्बत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ कजे त अहले बैत जे अंदरि कहिड़ा कहिड़ा माण्हू शुमार आहिनि। अल्लाह जे प्यारे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो जेको अहले बैत आहे, जेको घराणो आहे, उन में कहिड़ा कहिड़ा माण्हू दाख़िल थियनि था, इन बहस खे बि छॾियो। इहा इंशाअल्लाह रही हयाती त ईंदड़ जुमात जे अंदरि कॾहिं बयानु कंदासीं त अहले बैत जे अंदरि नबी जे घराणे मञा कहिड़ा कहिड़ा माण्हू शामिल आहिनि। अॼु पाण ख़ासि करे 5 शख़्सियात जे बारे में कुछ गुफ्तगू कंदासीं, जिन्हनि 5 शख़्सियात के दौरे हाज़िर में पंजतन पाक जे नाले सां सॼो वेंदो आहे। पंजतन पाक, अक्सर माण्हू पंजतन पाक जी जेका दावा कनि था, अल्लाह रहम करे उन्हनि खां पुछा कयो त पंजतन पाक जी माना छा आहे, पंजतन पाक जो मतिलबु छा आहे, पंजतन पाक में कहिड़ा माण्हू दाख़िल आहिनि, ख़बर कान्हे का। 100 मां चंद माण्हू अहिड़ा हूंदा असांजी पब्लिक में, असांजी आवाम में, असांजे समाज ऐं असांजे मुआशिरे में, जिन्हनि खे ख़बर हूंदी त पंजतन पाक जो मतिलबु छा आहे, माना छा आहे, ऐं पंजतन पाक जी निस्बत केॾांहुं आहे, पंजतन पाक में कहिड़ा माण्हू दाख़िल आहिनि। चंद माण्हुनि खे ख़बर हूंदी, घणनि खे ख़बर कान्हे। त उन पंजतन पाक मंझि सभ खां पहिरियां जेका शख़्सियत आहे उहा मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी शख़्सियत आहे। ॿिए नंबर ते हज़रत अली मुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला जिन जी शख़्सियत आहे। 3 नंबर ते नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे लख़्ते जिगर सैयदा फातिमा ज़हरा रज़ियल्लाहु ताला अन्हा जिन जी शख़्सियत आहे। 4 नंबर ते नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो ॾोहिटो हज़रत अली फातिमा रज़ियल्लाहु ताला अन्हुमा जिन जो लख़्ते जिगर हज़रत हसन रज़ियल्लाहु ताला अन्हु आहे। 5 नंबर ते नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जेके पंहिंजो गुल चयो आहे, पंहिंजो ख़ुशबूदार गुल चयो आहे, दिल जो सुकून चयो आहे, नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो प्यारो लख़्ते जिगर हज़रत हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु आहे। 5 शख़्सियतूं पंजतन पाक में शामिल आहिनि। इहे पंजतन
जा अल्फाज या पंजतन जी चूंड, पंजतन जो इंतखाब, पंजतन वारी गाल, पंजतन वारो नज़रियो छा शरीयत सां ताल्लुक़ रखे तो? शरीयत सां ज़रे बराबर जो ताल्लुक़ न आहे। छो जेकॾहिं इंसान चवे तो पंज तन यानी पंज ॼणा, पंज तन, पंज फर्द पाक, इहे पाक आहिनि। तव्हां सोचो इन्हनि पंज शख्सियतनि खे को शक कोन्हे उन्हनि जी पाकाई में, को शक कोन्हे उन्हनि जी अज़मत में, को शक कोन्हे उन्हनि जे रुतबे ऐं मक़ाम में, पर इन्हनि पंजनी खां अलावा छा मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जी ॿी औलाद कान हुई? छा उहा पाक कान हुई? छा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जे हज़रत फातिमत ज़हरा रज़ी अल्लाहु ताला लखते जिगरा जेका न्याणी उन जी औलाद हुई, छा उहा पाक में शामिल कान हुई? अली मुर्तज़ा रज़ी अल्लाहु ताला अन्हु जिन जी जेका बाक़ी औलाद, छा उहा पंजतन पाक में या पाकन में शामिल कान्हे? अंदाज़ो लगायो। जेकॾहिं असां सिर्फ़ पंजनि जो इंतखाब कयूं त पंज तन पाक, पंज शख्सियतूं पाक आहिनि, तो पोइ बाक़ियुनि जो ॿिया छा फ़ैसिलो थींदो? बाक़ियुनि जे बारे में छा असांजी सोच हुजणु खपे? बाक़ियुनि जे बारे में छा असांजो अक़ीदो हुजणु खपे? अचो मुसलमानो रब जे क़ुरान ॾांहुं, उहो क़ुरान जंहिंजे बारे में कंहिं बि मुसलमान जो इख़्तिलाफ़ कोन्हे। अहादीस मुबारका थोरी सम्झ जी ज़रूरत आहे, थोरे असांखे इल्म जी ज़रूरत आहे, थोरे शुऊर जी ज़रूरत आहे। जेकॾहिं उहो शुऊर असां वटि अची हलियो वञे त पोइ अहादीस मुबारका खे बि सम्झणु को ॾुखियो मामिलो कोन्हे। पर असां सम्झूं कीअं जो असां वेझा ई कोन आहियूं, टच सां मस ई कोन्हे, ताल्लुक़ ई कोन्हे हदीस सां। पोइ असांजे ज़हन, असांजे ज़मीर इहो चए त हदीसूं हर कंहिं पंहिंजो ठाहियो आहे, हदीसनि खे छॾे ॾियो, नाहे छॾिणो हदीसनि खे। हदीसनि खां सवाइ अव्हांजो इस्लाम अधूरो आहे, हदीसनि खां सवाइ अव्हांजो जिस्म अधूरो आहे, हदीसनि खां सवाइ अव्हांजी ज़िंदगी अधूरी आहे, हदीसनि खां सवाइ अव्हांजी इबादात अधूरी आहे, हदीसनि खां सवाइ अव्हांजा रिश्तेदारियूं अधूरियूं आहिनि, हदीसनि खां सवाइ अव्हांजा कारोबार अधूरा आहिनि, हदीसनि खां अव्हां सवाइ अव्हांजी ज़िंदगी, अव्हांजो मरण, अव्हांजी क़बर, अव्हांजो महशर, बल्कि पंज तन पाक वारो नज़रियो बि अधूरो आहे, इहो पूरो कोन थो थिए। जेकॾहिं पंज तन पाक खे जेकॾहिं सम्झो था तो पोइ अहादीस ॾांहुं लाज़िमन अचणो पवंदो, अहादीस खे सम्झणो पवंदो। पर जेकॾहिं हिकिड़े मिंट जे लाइ अॼु जे मौज़ू जी मुनासिबत सां अहादीस खे पासे ते कयो, सिर्फ़ क़ुरान जी ॻाल्हि करियो, सिर्फ़ क़ुरान जी। क़ुरान खे सभु केरु मञे थो, हिकिड़ो फ़िरक़ो मुसलमाननि जो उहो आहे। बुज़ुर्गो, इहे ॻाल्हियूं ॿुधाइण जूं जसारत, इहा आगाही करण जी जसारत अॼु जे मुआशरे में, अॼु जे दौर में बि अव्हांखे अहले हदीस खे इहा जसारत हूंदी, ॿिए कंहिंखे इहा जसारत कान हूंदी। त क़ुरान पाक खे कहिड़ी जमात आहे जेका मञे कान थी? उहा जमात आहे जेका पंज तन पाक जी ॻाल्हि तमामु घणी कंदी आहे, जेका पंज तन पाक सां मुहबत जी दावा तमामु घणी कंदी आहे। उन्हनि जा मौलवी, उन्हनि जा ख़तीब अव्हां जे साम्हूं ईंदा, ॻाल्हियूं घणेई कंदा क़ुरान जूं, पर उन्हनि जा किताब असां वाक़िफ़ आहियूं। उन्हनि जे किताबनि खां तव्हां पंहिंजी जमायत जेके बिरेलवियुनि सां ताल्लुक़ रखनि था, बिरेलवियुनि खां पुछा करियो। देवबंदियुनि सां ताल्लुक़ रखनि था, देवबंदियुनि जे आलिमनि खां पुछा करियो त उन्हनि जे किताबनि में मौजूदा क़ुरान जे बारे में छा अक़ीदो रखियल आहे। मौजूदा क़ुरान हर मुसलमान जे ॻोठ जी मस्जिद में कई क़ुरान पिया आहिनि, घर में क़ुरान आहिनि, मोबाइल ते क़ुरान आहिनि, पर इहा हिकिड़ी वाहिद जमात आहे जेका क़ुरान खे नथी मञे अक़ीदतन किताबतन, सिर्फ़ अवाम खे भुलाइण जे लाइ, अवाम खे धोखो ॾियण जे लाइ,
अवाम के गुमराह करण जे लाइ अवाम के सहाबा किराम रिदवानुल्लाहि अलैहिम अजमाइन जिन खां परे करण जे लाइ कुरान जी ॿोली वेंदी आहे, वगरना हक़ीक़ी कुरान के मञण जे लाइ तयार नाहे। अल्लाहु अकबर कबीरा। अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो, जेके गैर मुस्लिम आहिनि, यहूदो नसारा आहिनि, उन्हनि नोह चोटी जा ज़ोर लॻाया इब्तिदाई इस्लाम में, मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने मुबारक में। उन खां बाद में सहाबा जे दौर में, सहाबा खां बाद में मुहद्दिसीन जे दौर में नोह चोटी जा ज़ोर लॻाया तो मुसलमाननि खे असां तलवार जे ज़ोर ते मारे ख़तम कयूं, असां जंगनि जे ज़ोर ते मुसलमाननि खे मारे ख़तम कयूं। पर कॾहिं बि को बि गैर मुस्लिम कंहिं बि तारीख़ में, कंहिं बि सनई साल में मुसलमाननि ते गालिब कोन आयो। छो? तॾहिं मुसलमाननि जो पुख्तो अक़ीदो हुयो, अमल हुयो, ज़हन हुयो, ज़िंदगी जो मामूल हुयो, दस्तूर हुयो। तो कुरान ऐं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान खां सवा असांजी ज़िंदगी अधूरी आहे। ऐं सिर्फ़ु मञण जी दावा कान हुई, उन ते अमल हुयो। सलाहुद्दीन अयूबी रहमहुल्लाह वॾो इस्लामी लीडर गुज़रियो आहे। उन जे दौर में जॾहिं सिलेबियन ईसाइनि हमला करणु शुरू कया, पोइ सलाहुद्दीन अयूबी रहमतुल्लाह अलैहि उनखे छा जवाबु ॾिनो? चई यादि रखी छॾियो, इस्लाम दुश्मन हो, यादि रखी छॾियो मुसलमान दुश्मन हो। तव्हां जंग जे ज़ोर ते, वेड़ जे ज़ोर ते, कत्लो गारत जे ज़ोर ते कॾहिं बि मुसलमाननि ते गालिब नथा अची सघो। मुसलमाननि खां कोन कटे सघंदव, मुसलमाननि खे कोन मारे सघंदव। जेकॾहिं तव्हां चाहियो था त असां शैतानियत, असां यहूदियत, असां ईसाइयत, असां गुमराहियत मुसलमाननि में आणियूं ऐं मुसलमाननि खे कमज़ोर करियूं, तो पोइ मुसलमाननि में तव्हां बेहयाई खे आम कयो, बेहयाई खे उरूज ॾियो, मुसलमान पाण ई कमज़ोर थी वेंदा। हलिया तव्हांखे वेड़ जी ज़रूरत ई कान्हे का, अॼु आहे कोन्हे। उन्हनि ज़ोर लॻाए छेह कया, हाणे हू सुकून जी निंडियूं पिया हनि। हाणे असां मुसलमाननि में अक्सर जेका असांजी अवाम आहे क़ुरान खां बेरुखी आहे। क़ुरान सां बुज़ुर्गो तव्हां मस्जिद में वेठा आहियो, तव्हांखे उन अल्लाह पाक जी ज़ात जो कसम आहे जंहिं रब तव्हांखे तौफ़ीक़ ॾेई करे हिन थधड़ी छांव छित जे हेठां आंदो आहे। ॿुधायो अॼु सुबुह जो क़ुरान पढ़ी आया हो? ॿुधायो क़ुरान जो तव्हां क़ुरान सां अव्हां जो केतिरो ताल्लुक़ आहे? अव्हां जे घर वारनि जो क़ुरान सां केतिरो ताल्लुक़ आहे? अव्हां जी औलाद जो क़ुरान सां केतिरो ताल्लुक़ आहे? अव्हां जे ॻोठ वारनि जो क़ुरान सां केतिरो ताल्लुक़ आहे ताल्लुक़? बुज़ुर्गो 100 मां 100% जवाब इहो ई आहे। मौलवी साहब असां क़ुरान खां परबर आहियूं, मस्जिदनि खां परबर आहियूं, इस्लाम खां असांजा रुख मटियल आहिनि। असांजा रुख सॼो ॾींहुं गुनाहनि में, सॼो ॾींहुं कूड़ ठगी में, सॼो ॾींहुं बेहयायनि में, सॼो ॾींहुं हराम खोरियनि में, सॼो ॾींहुं फितने ऐं फसादनि में, सॼो ॾींहुं उन्हनि कमनि जे पोयां, उन्हनि साज़िशनि जे पोयां, उन्हनि रुखनि जे पोयां, उन्हनि सोचनि जे पोयां जिन्हनि जो ज़रे बराबरि न इस्लाम सां ताल्लुक़ आहे, न क़ुरान सां ताल्लुक़ आहे, न पंजतन पाक जिन जहिड़ी शख़्सियात सां इन्हनि जो ताल्लुक़ आहे। उन्हनि कमु कयो रही कोई असांजा इस्लाम में जेका सियासत आहे उन्हनि बि असां मुसलमाननि जा कम लाहे छॾिया। बाक़ी जेका थोरी गुंजाइश हुई न असांजे मस्जिदनि में, असांजे ॻोठ वारे अणपढ़ मौलवियनि जेके फ़क़ति वॾा पटका ॿधे, वॾियूं ॾाढ़ियूं छॾे, वॾा जुब्बा पाए, ॾाढा सुरमा तेल कंगा आरसियूं करे असांजी आवाम खे तावीज़ लिखी ॾींदा, धागा लिखी ॾींदा, पत्थर ॾींदा, हेॾियूं पाणी जूं बोतलूं पढ़े ॾींदा। अवां जूं मुसीबतूं सभु दूर आहिनि। नंढड़े नंढड़े ॿारनि खे जेके क़ुरान पाक में क़ुरान जी तालीम सिखणु अचनि था उन्हनि खे इहा तालीम ॾींदा, फलाणे वली खे सॾु करियो, फलाणे खे सॾु करियो, तव्हांजो करामतूं, तव्हांजा मसइला, तव्हांजो मुसीबतूं ही हल थींदियूं। ऐं पोइ इहो तबिको मौलवियुनि वारो अॻिते वधियो, तावीज़ लिखी शुरू करे ॾिनई, फलाणे खे फलाणे सां कीअं विड़ाइणो आहे, फलाणे खे फलाणे सां कीअं ठाहिणो आहे,
फिलाणे जो रिज़्क रोटी कीअं वधाइणो आहे, फिलाणे जे रिज़्क रोटी खे कीअं तंग करे बंदि करिणो आहे। बुज़ुर्गो इहे ॻाल्हियूं तव्हां पाण ॿुधायो आहिनि कोन्हनि मुआशिरे में। फिलाणे खे फिलाणे तावीज़ विधा आहिनि, बाबा ड्रोह कया अथसि, पढ़ाई करे आया आहियूं, ख़बर पई आहे। हीअ असांजे मुसलमाननि जी हालत अची करे पहुती आहे। रही खई जेका कसर आहे, इन्हनि मौलवियुनि बि असां अवाम खे अंधो करे छॾियो। हिकिड़ो मशहूरु मिसाल हले थो, हिकिड़ी वीडियो में 2-3 माण्हू हुया, हिकिड़ो जानवर हुयो, गाह कोन पियो खाए, गाह सुकल हुयो। पोइ छा कयूं, सोचे सोचे हुनखे साओ चश्मो पाराए छॾियूं। पोइ जेॾी महिल उहो जानवर जेॾा मोह करे सॼो मुल्क साओ लॻो पियो आहे, खाइणु शुरू थियो, हर शइ खाइणु लॻो। असांजी अवाम खे इहो सेखारियो वियो आहे। 40 ख़तमा, 23 रस्मूं, नारा, करामतूं, दरगाहूं, पीर परस्ती, सियासत, ऐं उन खां पोइ जेको बाक़ी टाइम बचेव धागनि में, तावीज़नि में, 40 में, कांधपनि में, ख़तमनि में लॻायो। तव्हांजा बेड़ा पार थी वेंदा हलिया, दुनिया बि ठही वेंदी, आख़िरत बि। पर क़ुर खोले करे न पढ़जो। छो? क़ुर खोले करे जंहिं बि मौलवी जिथे बि पढ़ायो न पंहिंजे ॻोठ वारनि खे, अव्वल त उन मौलवी खे ॻोठ मां नेकाली मिलंदी, ऐं जेकॾहिं नेकाली न मिली, रिश्तेदारी जे करे भरम रखियो वियो, त पोइ इन मौलवी सां तालुकात टुटंदा। असांजी आवाम पहिरियां चिड़ी पवंदी, हे कहिड़ियूं ॻाल्हियूं था कनि, असां कॾहिं अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधियो ई कोन्हनि। तव्हां कॾहिं क़ुर पढ़ियो हुजे त ॿुधियो बि हुजनि, कॾहिं ॾिठो ई कोन्हनि। ॾिठो हुजे क़ुर खोले त ॾिठियूं बि हुजनि। अवल इहे ॻाल्हियूं थींदियूं, पर जेकॾहिं को सम्झी बि वियो, चवंदा मौलवी साहब जेकॾहिं इहे ॻाल्हियूं त पहिरियां तव्हां लिकायूं छो? बुज़ुर्गो क़ुर त सभिनी जो इतफ़ाक़ आहे कोन्हे, इतिहाद आहे कोन्हे। क़ुर में का भला शक जोगी ॻाल्हि आहे? तव्हां खां पुछा थो, आहे का शक जोगी ॻाल्हि क़ुर में? जेकॾहिं न, त पोइ पंहिंजे हालात खे असां क़ुर मुताबिक़ छो नथा सुधारियूं? असां पंहिंजी तालीम और तरबियत, असां पंहिंजो किरदार, पंहिंजा मामलात, पंहिंजा घर, पंहिंजो रिश्तेदार क़ुर मुताबिक़ छो नथा करियूं? अल्लाह रब्बुल आलमीन जे क़ुर में मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जिन जी जेका 5 तन पाक में अव्वल तरीन पहिरीं शख्सियत आहे, मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी जहिड़ी शख्सियत आहे, इन जे मक़ाम में, मर्तबे में, अज़मत में, रुतबे में शक आहे? ॿुधायो बुज़ुर्गो, शक आहे? तव्हां खां पुछा कयां थो, नबी मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ो को वली दुनिया में गुज़रियो? ॿुधायो, ॾिजो न को नबी गुज़रियो? अॼु तव्हां जवाबु ॾींदो। ॾिसूं त केतिरो दिमाग़ तव्हांजो हाज़िर आहे, ॾिसो त तव्हांजूं दिलियूं केतिरियूं खुलियल आहिनि। मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ा नबी हुया? नबी हुया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ा? यकीनन हर मुसलमान जो अक़ीदो इहो आहे, मुहम्मद रसूलुल्लाह नबियनि जा मक़ाम पंहिंजा हुया, पर पोइ बि नबी खां हेठि हुया। मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां हेठि हुया, ए 5 तन पाक जी पहिरीं शख़्सियत आहे। पोइ असांखे उनजो हुलियो छो नथो वणे? मुसलमानो, हुलियो छो नथो वणे? मस्जिद में केतिरा वेठा आहियूं, केतिरनि खे ॾाढ़ी आहे? छा नबी सुहिणो कोन हुयो? नबी सुहिणो कोन हुयो? नबी चेहरे ते ॾाढ़ी रखी त नऊज़ु बिल्लाह, नबी जो चेहरो सूंह मां ॿाहिरि निकिरी वियो। अंदाज़ो लॻायो बुज़ुर्गो, कहिड़ी नबी सां मोहबत आहे? कहिड़े 5 तन पाक जी ॻाल्हि करियूं था? नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम ज़िंदगी में का हिकिड़ी नमाज़ ॾी? तव्हां ॿुधायो, तव्हां ते आहे फ़ैसिलो। 5 तन पाक जी शख़्सियत सां मोहबत आहे, नमाज़ सां मोहबत कान्हे का? अंदाज़ो लगायो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सॼी ज़िंदगी पैदाइश का वठी वफ़ात ताणी नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जिन कॾहिं को हराम जो ज़रड़ो खाधो? असां जेसी ताणी दुकान ते कारोबार में सिगरेट, नास, नसवार, मेन पुड़ियूं न रखो, साईं गिराक कोन था अचनि। हे मुसलमाननि जी सोच आहे, हे मुसलमाननि जो नज़रियो आहे। वो जेके गैर मुस्लिम जिन्हनि जा दुकान, जिन्हनि जा कारोबार इन्हनि शयुनि खां पाक आहिनि, उन्हनि खे रिज़्क केरु थो ॾे? मुसलमान हेफ़ आहे।
आही पंजतन पाक जो गुलाम आई पंजतन पाक में मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो गुलाम आई तुझो नजरियो यो आ त जेसी ताणी यो गंद नथो खपाया जेसी ताणी हलाल में हराम मिलावट नथो करिया तेसी ताणी मुझी गैराकी कान थी है मुसलमान या तो नबी जो पक्को गुलाम थी इनन शैन खां बाइकाट कर या तो कोई नबी जो नालो ज़बान ते आण खां पेरिया कई दफा सोच जाए तो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न कदं पान या शे इस्तेमाल कई हुई ऐं न वरी तालीम दिनी हुई मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दाढ़ी साईं मथियां बि कट कराईंदासीं मुसलमान हेठियां बि कट अव्वल ही बुज़ुर्गो ॾिसो केतिरा किलिन शे वेठा आहिनि दाढ़ी रखंदासीं असांजी सूंह फिटी वेंदी हली ऐं वरी जिन्हनि रखी आहे त उन्हनि बि पंहिंजो ही जेको आहे न अंदरि सीने में ज़मीर इश्क जो सूंह जो सुहिणाइप जो पंहिंजो पाण खे वणाइण जो जेको ज़मीर आहे न उन मुताबिक़ जंहिं रखी आहे सा ओतिरी रखी आहे अञा वरी जेकॾहिं मज़हबी तबिको आयो जंहिंजी ॾाढ़ी सां मोहबत आहे उन वरी छा कयो मुठ ताणी ॾाढ़ी रखी आहे मुठ खां मथे नाहे रखणी मुठ खां मथे नाहे रखणी अञा जेके पंजतन पाक सां घणी मोहब्बत जी दावा करण वारा उहे त सफ़ा ॾाढ़ी सां दुश्मनी सफ़ा दुश्मन चवंदा ॾाढ़ी त शैतान खे बि हुई अंदाज़ो लॻायो ॾाढ़ी हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु खे बि हुई पंजतन पाक जी पहिरीं शख्सियत खे बि ॾाढ़ी हुई पंजतन पाक जी जेका आख़िरी शख्सियत आहे हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह उनखे बि ॾाढ़ी हुई असांजी पब्लिक जेका ईंदी आहे न उहा जंहिंमहिल ॾिसंदी आहे न मौलवी साहिबु हाणे असां में जेके ख़ामियूं ग़लतियूं मौजूदु आहिनि उन्हनि ते ॻाल्हाए पियो न पोइ वरी मौलवी साहिब जी गुफ़्तगू मां ग़लती नोट कंदासीं पोइ ॿाहिरि वञी चढ़ी वेंदासीं मौलवी साहिबु माना पंहिंजी मञराईंदासीं ईअं कोन चवंदासीं त मौलवी साहिबु असांखे अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधायूं अहिड़ियूं ख़ामियूं ॿुधायूं अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधायूं जो मुंहिंजे मथे जी वार जी चोटी खां वठी पेर जिनो जी चोटी ताणी ऐं सॼो ग़लती में भरियल आहियां मूं पंहिंजी केतिरी इस्लाह कई हिन खां मूंखे सम्झाईंदे का ॻाल्हि अॻिते पोइते थी वई आहे हली उन में पकड़े वठंदासीं पर पंहिंजी इस्लाह न कंदासीं बुज़ुर्गो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जेको क़ुरान नाज़िल थियो क़ुरान उहो क़ुरान जंहिंजे बारे में रब पाण फरमायो वहादा किताबुन अंज़लनाहु मुबारकुन फत्तबिऊहु वत्तकू लअल्लकुम तुरहमून अल्लाह जो क़ुरान सूरतुल आल इमरान ओ दुनिया वारो कायनात जे रब जो ऐलान फरमाई ही उहो क़ुरान बरकतन भरियो क़ुरान रहमतन भरियो क़ुरान फत्तबिऊहु इन जे पोयां लगो इन जी पैरवी कयो इन जी ताबेदारी कयो इन ते ज़िंदगी गुज़ारियो वत्तकू पंहिंजे रब खां डिॼी वञो लअल्लकुम तुरहमून अवां जी ज़िंदगी निखरजी वेंदी हली अवां जी ज़िंदगी में रब्बुल आलमीन राज़ी थी करे अवां ते महिरबानी करे रहमतन जी पालोट नाज़िल कंदो क़ुरान पढ़ंदो तव्हांजी ज़िंदगी चेंज थी वेंदी हली तव्हां सुधारे में अची वेंदा हलिया दुनियावी मुश्किलात खां ॿाहिरि निकिरी वेंदा हलिया इन्ही क़ुरान में अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए ला यातीहिल बातिलु मिन बैनि यदैहि वला मिन खल्फिहि तंज़ीलुम मिन हकीमिन हमीदा ओ मुसलमान अल्लाह जो क़ुरान फरमाए तो 24 सिबारो सूरह हामीम सजदा फरमाए ही वो क़ुरान जेकना को बातिल जेकना को क़ुरान जो दुश्मन जेकना को क़ुरान जी तब्दीली करण चाहे क़ुरान मटाइण चाहे क़ुरान में रद्दो बदल करण चाहे फरमाए तो कोन करे सघंदो छो जो तंज़ीलुम मिन हकीमिन हमीदा ही अहिड़ी ज़ात जे तरफ़ां नाज़िल शुदा थियल आहे जेका ज़ात सारी कायनात खां वधीक ताक़त वारा सारी कायनात जे मथां उन जो पावर आहे सारायल हिकमत भरी दाना भरी ज़ात आहे इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून 14 सिबारो सूरतुल इजरा रब्बुल आलमीन फरमाए तो ओ मुसलमानो मता केर तव्हां खे धोखे में विझे त क़ुरान पाक मटाइण वारा आहिनि क़ुरान पाक मटाए छॾियो त फरमाई न हिन क़ुरान पाक खे नाज़िल बि मूं रब कयो आहे त उन जो मुहाफ़िज़ उन जी हिफ़ाज़त करण वारो बि आऊं आहियां ओ मुसलमानो इन रब्बुल आलमीन पंहिंजे क़ुरान में फरमायो आहे पंजतन पाक जी जेका पहिरीं शख्सियत आहे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जे बारे में छा फरमाए फला व रब्बिका
ला युमिनून हत्ता युहक्किमूक फीमा शजरा बैनहुम थुम्मा ला यजिदू फी अनफुसिहिम हरजम मिम्मा क़ज़ैत व युसल्लिमू तस्लीमा। अल्लाह रब्बुल आलमीन कसम थो खणे कंहिंजो पंहिंजी ज़ात जो कसम खणी करे चए थो, ओ मुंहिंजा मिठड़ा हबीब मदीने जा मुनीर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लम, ऐं रब पंहिंजी ज़ात जो कसम खणी करे चवां थो, ऐं रब जेका तो ते वही नाज़िल करियां पियो ऐं तूं पंहिंजे उम्मत में उन मुताबिक़ फ़ैसिलो करें। पोइ जेकॾहिं को बि उम्मती तुंहिंजो फ़ैसिलो अची वञण खां बाद में, तुंहिंजो फरमान अची वञण खां बाद में, तुंहिंजी तालीम और तरबियत अची वञण खां बाद में जेकॾहिं पोइ बि किनारा कश थी वञे हलियो, पोइ बि दिलि में हिचकिचाहट महसूस थिएसि, पोइ बि क़ुर सुन्नत खे मञण जे लाइ तयारु न थिए, ऐं रब चवां थो इहो मोमिन थी ई नथो सघे, ऐं रब चवां थो इहो ईमान वारो थी ई नथो सघे। अंदाज़ो लॻायो, या अय्युहल्लज़ीना आमनू अतीउल्लाह व अतीउर रसूल व उलिल अम्रि मिनकुम फ़इन तनाज़अतुम फ़ी शय्इन फरुद्दूहु इलल्लाहि वर रसूल इन कुंतुम तुमिनून बिल्लाहि वल यौमिल आखिर ज़ालिका खैरुन व अहसनु तावीला। पंजो सिबारो सूरत निसा फरमाए, ओ ईमान वारो, ओ रब खे रब समझण वारो, रब खे मुश्किल कुशा समझण वारो, रब खे दाता व दस्तगीर समझण वारो, रब खे इन्नल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर समझण वारो, रब खे इन्नहु अलीमुम बिज़ाति सुदूर समझण वारो। ओने रब्बुल आलमीन ईमानदारन सां खिताब कयो आहे, जेके रब खे मञो था, नबी खे मञो था, क़ुरान खे मञो था, सहाबा खे मञो था, पंजतन पाक खे मञो था। अतीउल्लाह व अतीउर रसूल, अवांजी ज़िंदगी जो सुधारो, अवांजी ज़िंदगी जी कामयाबी, अवांजी ज़िंदगी में सुकून, अवांजी ज़िंदगी में रहमतों ऐं बरकतों, अवांजी ज़िंदगी में कामयाबियों, मौत महल सुकून, कब्र में छुटकारो, महशर में छुटकारो आ। कहिड़ी ॻाल्हि में अतीउल्लाह व अतीउर रसूल, हिकु रब जो क़ुरान आ, ॿियो मदीने वारे साईं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आ, फ़इन तनाज़अतुम फ़ी शैइन फरुद्दूहु इलल्लाहि वर रसूल। एले हदीस जे आलिम हिकिड़ी ॻाल्हि कई आहे, देवबंदनि जे आलिम ॿी ॻाल्हि कई आहे, बिरेलवियुनि जे आलिम टीं ॻाल्हि कई आहे, शियनि जे आलिम चौथी ॻाल्हि कई आहे। अवाम परेशान आहे, मुसलमान परेशान आहे, हाणे कहिड़े पासे वञो? या त टिन खे सचो करे हिकिड़े खे, टिन खे सचो करे हिकिड़े खे कूड़ो कयोसीं, या हिक खे सचो करे बाक़ियुनि खे कूड़ो कयोसीं, या हिकिड़े खे कूड़ो करे चयोसीं बाक़ी सभु वेझा वेझा आहिनि, उहे कंहिंजी छेड़छाड़ कोन था कनि, उहे चवनि था बसि रब जी इबादत करणी आहे, बसि मुसलमान आहियूं, जीअं वणे तीअं कंदा रहो। न न फरमाई, जेकॾहिं इख़्तिलाफ़ थी वञे हलियो त पोइ छा करियो? रुद्दूहु इलल्लाहि वर रसूल, अल्लाह जे क़ुरान मदीने वारे साईं जे फरमान ॾांहुं मोटी अचो। इन कुंतुम तुमिनून बिल्लाहि वल यौमिल आखिर, ओ मुसलमानो नुक्तो आहे, मुसलमान पॉइंट आहे, मता ॿुधी अणॿुधी करे छॾी, क़यामत वारे ॾींहुं जे लाइ हुज्जत तुंहिंजे मथां अचे पई, मता वरी ॿाहिरि निकिरी करे चई त यार छॾियो ॻाल्हियूं, सभु कंहिंजी मर्ज़ी आहे। फरमाई न न, जेकॾहिं तव्हीं ईमान में सचा आहियो, जेकॾहिं रसूल खे मञण में सचा आहियो, आख़िरत वारे ॾींहं खे मञण में सचा आहियो, जन्नत ऐं जहन्नम खे मञण में सचा आहियो, पोइ तव्हांखे अमल करिणो आहे क़ुरान ते ऐं हदीस ते, बाक़ियुनि सभिनि जी ॻाल्हि खे छॾिणो आहे। हीअ कंहिंजी ॻाल्हि आहे? अल्लाह रब्बुल आलमीन जे क़ुरान ऐं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे मथां जेको नाज़िल शुदा क़ुरान आहे, उन जी ॻाल्हि आहे। इन ॿिन्ही टिनी आयतनि में रब पंहिंजे फरमान जी ॻाल्हि कई आहे, ॿियो नबी जे फरमान जी ॻाल्हि कई आहे, टी कंहिंजी ॻाल्हि कई? जेकॾहिं शक हुजे बुज़ुर्गो, इते वको थी पुछा करे सघे थो। असां में उहा कान्हे, आलिम सां बहस कई, तोखे इल्मु आहे, तोखे जुरत कहिड़ी थी? ही ॿियनि जमायतनि में नज़रियात आहिनि, पुछबो आलिमनि खां इन जे करे आहे जो मूं वटि इल्मु कोन्हे। इल्मु बि न हुजे, आलिमनि खां बि न पुछो, पुछण बि तो ही नहीं गुस्ताखी आहे, त पोइ पकी आवाम सुधरंदी कॾहिं? क़ुरान पाक खणो, पूरे क़ुरान में इताअत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आहे बस, इबादत अल्लाह रब्बुल आलमीन जी आहे बस, बाक़ी जेके सारी इंसानियत आहे, सहाबा किराम, औलिया किराम, उलमाए किराम, तुलबाए किराम, बुजुर्गे किराम,
सभिनि जो अदब एहतराम पंहिंजी जॻह ते आहे, पर तव्हांजी मुंहिंजी सहाबा जी औलिया जी मुहद्दिसिन जी उहा ॻाल्हि शरीयत ई नथी थी सघे जेका ॻाल्हि अल्लाह जे क़ुरान ऐं मिठड़े नबी जे फरमान जे ख़िलाफ़ हुजे ऐं उन जी मौजूदगी में जेकॾहिं को पंहिंजी शरीयत साज़ी करे त उहा ॻाल्हि शरीयत थी ई नथी सघे। ओ बुज़ुर्गो, मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन ते जेको क़ुरान पाक नाज़िल थियो आहे, असांजी आवाम क़ुरान खां एतिरो परे आहे, क़ुरान जी का ख़बर ई कान्हे का। असां मुसलमाननि जे अक़ीदे ते धाड़ा, हे सोशल मीडिया ते तूफ़ान जी ॻाल्हि पई हले, समुद्री तूफ़ान, तबाही, बर्बादी। पोइ जेॾी महिल ॻाल्हि अचे थी ख़तरे जी त बाबा टकराइजण वारो आहे, पुॼण वारो आहे, त पोइ मुसलमान चवंदा अल्लाह भलाई कंदो, अल्लाह हिन खे टारींदो। पर वरी पोयां सोशल मीडिया ते ख़बर अचे पई त बाबा ज़ोर टुटी वियो आहे। सभ खां पहिरियां नालो ईंदो अब्दुल्ला शाह गाज़ी जो, इहो कराची में कपर ते वेठो आहे, इन्हे पोइ हिते टारे छॾियो आहे। 1999 में जेको दरियाई तूफ़ान आयो, अब्दुल्ला शाह गाज़ी साहब किथे हुयो? आहे कंहिं मुसलमान वटि जवाब? बदीन ताईं आयो न, कराची जा हुदूद इहे ठटा ॿियाटा सभु, या अब्दुल्ला शाह गाज़ी सिर्फ़ु कराची वारनि जे लाइ ख़ासि आहे? जेकॾहिं उन्हनि जे लाइ ख़ासि आहे त पोइ हितां वारा चरिया आहिनि उनखे पिया सॾनि। बुज़ुर्गो, ही अल्लाह जे मामलात में दख़ल अंदाज़ी आहे, अल्लाह जे औलिया जो कमु हरगिज़ इहो न आहे। छो तव्हां पाण जवाब ॾेई चुका आहियो, मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वधीक केरु वली, वधीक केरु अफ़ज़ल, वधीक केरु फ़ज़ीलत वारो, वधीक केरु मक़ाम ऐं मर्तबे वारो हो? हर मुसलमान यकीनन चए थो न। पोइ जेकॾहिं न, तो पोइ उहो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी ज़िंदगी हयात तय्यबा मुबारका में जेकॾहिं कंहिंजी मुश्किल कुशाई नथो करे सघे, हाजत रवाई नथो करे सघे, दाताई व दस्तगीरी नथो करे सघे, तो पोइ अब्दुल्ला शाह गाज़ी केरु आहे? शाह भिटाई केरु आहे? शाह कलंदर केरु आहे? पोएं साल हिन नई हाड़नि में बारिश शुरू थियो, तबाही शुरू थी, तॾहिं किथे हुया? अल्लाह अकबर। इहे अल्लाह जे बाननि जे बारे में इहे अक़ीदा रखी करे उन्हनि जी तौहीन करणा, तो पोइ एॾा वॾा ताक़तवर, तो पोइ कबरूं, पोइ मज़ारूं छो पे ॿुॾियूं? पोइ उन्हनि जा अक़ीदतमंद छो पे ॿुॾा? तव्हां चंद महीना सोशल मीडिया ते वीडियो ॾिठियो, ख़बरूं ॾिठियो न, जेका सेवण खां थोरो परते वेल पूरी पाणी में ॿुॾी वई हली। छो पे आया? हमराह के लगातार न्याणियूं हुयूं, 7 तक़रीबन न्याणियूं हुयूं। 7 खां पोइ हिकिड़ो पुट थियो। पोइ छा थियो? पुट थियो। हाणे ख़ुशी मां पूरो घराणो शाह साहब जी दरगाह ते मज़ार ते अचे पियो शाह साहब जो शुक्रानो अदा करण जे लाइ। ऐं उहा पूरी जी पूरी वेल साईं जी हुदूद में, साईं जे शहर में पाणी जे हवाले थी ॿुॾी थी वञे हले। साईं केॾांहुं वियो हो? बुज़ुर्गो, इहे अक़ीदा, इहे सोचूं औलिया जे बारे में रखो था, पोइ जेकॾहिं औलिया किराम जा मुरीद दर बदर थियनि था, नुक़सान में पवनि था, पोइ ॿुधायो औलिया किराम जी का इज़त रही? इन जे करे उन्हनि खे इन्हनि ॻाल्हियुनि खां, इन्हनि नफ़े नुक़सान खां बिल्कुलु पाक करे छॾियो। हू कमायूं करे विया, संदन लाइ करे विया, कामयाब थी विया हलिया, संदन लाइ थी विया हलिया। असां मुसलमाननि खे छा करणु खपे? कबरूं चटणु खपनि, न्याणियूं नंगूं उते वठी वञणु खपनि, माल ऐं दौलत वठी वञणु खपे, उन्हनि जा धागा ऐं तावीज़ ॿधणु खपनि, उन्हनि जी दरगाहनि ते किरणु खपे। न बुज़ुर्गो न, जेके कमायूं, जेके इबादतूं करे हू सुता आहिनि, मुसलमान ते तक़ाज़ो इहो ई थो थिए त उहे अमल करे ॾेखारे, न के उन्हनि जे कबरनि खे बुत खाना, इबादत खाना ठाहे करे रब खां परे थी करे उन्हनि खे सॾु कयो। न, मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम हयात तय्यबा में जेको वलियनि जो सरदार आहे, नबियनि जो सरदार आहे, सारी काइनात में जेकी बि मखलूक आहिनि
अल्लाह रब्बुल आलमीन खालिका वहदहु ला शरीका न सानी न मट न मदीर को मिसाल आगे वो खालिका मखलूकात में सब का अफजल तरीन शख्सियत तो आ मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जी शख्सियत बुजुर्गो वो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजी हयात तैयबा में जिंदगी में हे तो वली फोत थी विया हलिया साईं कंबर वारो गुलाम हुसैन मरहूम फोत थी वियो पोइ जंहिं महिल उनखे क़बर में दफ़न कयूं भितनि मां पाणी सियारो हो पोइ माण्हू खणी छा बि चवनि भितनि मां पाणी निकितो वीडियोज़ हली बाबा ॾिसो साईं जे ॾुख में भितूं रोवनि पियूं साईं जे ॾुख में भितूं रोवनि पियूं भितनि खे कहिड़ो लाचार जो भितूं पियो रोवनि साईं फोत किथे थियो कराची ग़ालिबन जनाह अस्पताल में न उते जा बेड रुना जिते साईं जो जिस्म अतहर बेदात खुद उते मौजूद न उते जा कमरा रुना न उते जा डॉक्टर रुना न उते जूं नर्सूं रुनियूं ऐं जंहिं एम्बुलेंस में खणी हेॾो 4-5 कलाकनि जो सफ़र कर इहा वेन तो ॿुॾणु खपे हा रोई 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 ॻोड़ा ॻाड़े ॿुॾी गर्क थी वञे हा एॾो टेम आहे वेन नंढड़ी आहे न हेॾो कमरो जो रोए पियो ही सभु तवहमात ही सभु ग़लति बयानियूं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन माण्हुनि खे छा अक़ीदो ॾिनो बुज़ुर्गो क़ुरान पढ़ंदो त तव्हांखे ख़बर पवंदी ऐं तव्हां इन शिरकिया कमनि खां परेशानी वारे कमनि खां हमेशह जे लाइ पंहिंजी जान छॾाए करे सुकून वारी ज़िंदगी गुज़ारींदो अल्लाह रब्बुल आलमीन जो क़ुरान आहे 9 सिपारो आहे सूरतुल आराफ आहे आयत नंबर 188 आहे खणो पेन पन्ना लिखो मोबाइलनि ते लिखो अल्लाहु अकबर कबीरा कुल असांजे मुसलमाननि खे कुलनि जो जाम शौक़ु आहे कुल पढ़ो छा क़बरनि ते कुल पढ़ो तॾे ते कुल पढ़ो पोइ खणी न ई अचनि ख़ाली चप चोरणा इहे कुल पिया पढ़जनि कुलनि जो असां मुसलमाननि खे तमामु घणो शौक़ु आहे न हाणे कुल ॿुधो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुल ॾेई आहे कहिड़ो कुल आहे फरमाया कुल ला अमलिकु लिनफ्सी नफ़अन वला दर्रन इल्ला मा शा अल्लाह वलौ कुन्तु अअलमुल गैब लस्तक्थरतु मिनल खैर वमा मस्सनी अस्सूअ इन अना इल्ला नज़ीरुन व बशीरुन लिक़ौमिन युमिनून रब्बुल आलमीन जो क़ुरान आहे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मां पंहिंजी ज़ात जे चङे मथे जो मुख्तियार न आहियां सम्झो ॻाल्हि छा जो केरु पियो चवे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा मुरीदनि जो चई सहाबनि जो चई 1965 वारी जंग फतह कान पे थी पोइ ख़बर तो छा थियो पोइ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो वेठा हुया तेज़ी सां हिकिड़ी शइ गुज़री वरी ॿी गुज़री वरी टी गुज़री त टी खे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन काबू करे वरितो काबू पुछा कई केरु आहे चई अल्लाह जा रसूल मूंखे कोन थो सुञाणी चई न चई आऊं अली मुर्तज़ा आहियां नबी कोन थो सुञाणे ॾिसो साओ चश्मो ईअं परायल आहे असां मुस्लमान हीअ ॻाल्हि ग़लति कोन्हे फेसबुक ते वञो यूट्यूब ते वञो अल्लामा फज़ीलतु शेख इल्म बहर गूगल शरीफ़ ते वञो उते तव्हां लिखंदव न त 1965 वारी जंग फतह कीअं थी या लिखजो तो 1965 वारी जंग में हज़रत अली हज़रत हसन ऐं हज़रत हुसैन जी शराकत पाणे अॻियां वीडियो अची वेंदी आहे पोइ नबी पुछा कयो त इहे पहिरियां ॿई शयूं कहिड़ियूं चई पहिरें घोड़े ते इमाम हुसैन सवार हुयो ॿिए घोड़े ते इमाम हसन सवार हो टें घोड़े ते आऊं अली पियो वञा छो चई मुसलमान मज़लूम थी विया मारजन पिया मुसलमाननि जो जेको पाकिस्तान ठाहिणु चाहिनि था उहो इलाइक़ो फतह कोन पियो थिए इन जे करे असां उते पुॼूं अंदाज़ो लॻाए ही कहिड़ियूं ॻाल्हियूं नबी छा फरमायो कुल ला अमलिकु
ले नफ्सी दर्रम वला नफा फरमाए मां पंहिंजे ज़ात जे चङे मथे जो बि मुख्तियार न आहियां पंहिंजी ज़ात उन जो बि मुख्तियार न आहियां अॻिते छा फरमाई मगर जेकी अल्लाह चाहे थो सो ई थींदो आहे नबी जी ज़ात सां बि जेके मामलात आहिनि उहे बि केरु थो हलाए बुज़ुर्गो फरमायई त अल्लाह तो हलाए नबी बि ज़ात खुद पंहिंजी हयात तैयबा मां पियो चवे हिते ज़िंदा न कुझु नथा करे फोत थी हलिया पोइ साईं बेड़ा पार थियो वञनि हलिया फरमाई तो वलौ कुन्तु अअलमुल गैब लस्तक्सरतु मिनल खैर जेकॾहिं मां गैब ॼाणे वठां हा ॿुझ ॼाणे वठां हा सुभाणे वारियूं ख़बरूं ॼाणे वठां हा परीहं वारियूं ख़बरूं ॼाणे वठां हा फरमायई त ईअं हुजे हा जो मां तमामु घणी भलाई गॾु करे वठां हा पंहिंजे लाइ फरमायई जेकॾहिं मूंखे ख़बर पवे न त मुंहिंजे हक़ में सुभाणे नुक़सानु निकितल आहे शर निकितल आहे आज़माइश लिखियल आहे सुभाणे छा थींदो फरमाई मूंखे इहा ख़बर हुजे हा त आऊं पंहिंजे लाइ रुगो भलायूं गॾु करे वठां हा नबी फरमायो आऊं गैब हिते जा मौलवी चरसी भंगी हे वॾा वार साल तड़ कोन कनि हेॾा मड़का हेॾा डंडा पाण दुकाननि तां वठियो खाइनि पिया उहो ॿियनि जूं तक़दीरूं पियो ॿुधाए ॿियनि जे बारे में ॿुधाए पियो हीअं थींदो हूअं थींदो तुंहिंजा नसीब अथई तूं हज ते वेंदे 3 शादियूं कंदे हिकिड़ी शादी कंदे जहाज़ वठंदे ही केरु पिया ॿुधाए न अल्लाहु अकबर कबीरा नबी छा थो चवे मुसलमानो शक हुजे त क़ुर खोले करे वञी पाण पढ़जो सूरतुल आराफ आयत नंबर 188 आहे अल्लाहु अकबर फरमाई वमा मसनी सू ऐं मूंखे का बि तकलीफ़ न पहुचे हा अंदाज़ो लगायो नबी पंहिंजी ज़ात जे लाइ नफ़े नुक़सान जो इख्तियार बि नथो रखे फरमाए मुंहिंजी ज़ात जा मामलात बि उहे थींदा आहिनि जेको रब चाहींदो आहे आऊं ॿुझ गैब नथो ॼाणियां हा त पोइ छा थिए हा भलायूं गॾु करे वठां नुक़साननि खां बची वञा हा तदबीरूं करे वठां हा फरमायई छा थींदो इन अना इल्ला नज़ीरुं व बशीरुन लिक़ौमि युमिनून मूंखे का बि तकलीफ़ कॾहिं कान पहुचे हा मां फ़क़ति पंहिंजी क़ौम खे ॾेॼारींदड़ आहियां ऐं ख़ुशख़बरियूं ॾींदड़ आहियां अंदाज़ो लॻाए बुज़ुर्गो ही कंहिंजी ॻाल्हि आहे कुल मदीने वारे साईं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जो कुल आहे बुज़ुर्गो विच ते ॿियूं बि ॻाल्हियूं खोड़ आहिनि उन खां पोइ वरी 29 सिपारो आहे सूरतुल जिन्न आयत नंबर 21 आहे सूरतुल जिन्न आयत नंबर 21 फरमाए कुल इन्नी ला अमलिकु लकुम ज़र्रन वला रशदा अल्लाहु अकबर कबीरा कुल छा कुल मोहम्मद उम्मत के कुल ॿुधा त सच्चा कुल कहिड़ा आहिनि कहिड़े कुलनि ते तव्हांखे अमल करणु खपे कहिड़े कुलनि ते अक़ीदा ठाहिणु खपनि कहिड़े कुल जे पोयां हलणु खपे ही नबी जा कुल अथव फरमाई इन्नी ला अमलिकु लकुम ज़र्रन वला रशदा पोइ आयत में फरमाई त आऊं पंहिंजी ज़ात जे लाइ बि नफ़े नुक़सान जो इख्तियार नथो रखां हिते छा फरमाए तूं फरमाए मां तव्हांजे कंहिं चङे मथे जो बि मालिक न आहियां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरीं आयत में पंहिंजी ज़ात जो फ़ैसिलो ॿुधायो हिन आयत में ॿुधायई मुंहिंजा उम्मतियो अॼु मुसलमान चवंदा आहिनि त नबी तुंहिंजो फज़ल ऐं करम आहे नबी तुंहिंजो शान आहे साईं दरगाह हिन ते लिखिया पिया दुकाननि ते मेरे आका तेरा करम और फज़ल है जो अब तक बात बनी हुई है गाॾियुनि ते बि ॻाल्हियूं लिखियूं पियो आहिनि बुज़ुर्गो क़ुर छा थो चवे नबी फरमायो त पंहिंजे लाइ बि हिन आयत करीमा में फरमाई त आऊं तव्हांजे लाइ बि नफ़े नुक़सान जो इख्तियार नथो रखां अंदाज़ो लगायो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी ऐं पहिरीं ॻाल्हि बयानु करे पंहिंजी ॻाल्हि खे ख़तमु कंदासीं बाक़ी मौज़ू इंशाअल्लाह ईंदड़ जुमा ते बयानु कंदासीं अल्लाह रब्बुल आलमीन जे प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जो दौर मुबारक आहे सहाबा किराम नबी पाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम वटि आया छा जे लाइ आया गज़वा तबूक जो मौक़ियो आहे जेका परे जंग लगी आहे मदीने पाक खां इलाही किलोमीटर परे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि सहाबा आया
चे अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम असां वटि सवारियूं न आहिनि जो असां उन्हनि ते चढ़ी करे उते पुॼूं। असां वटि जंग जो सामान न आहे। 11हों सिपारो आहे, सूरत तौबा आहे, आयत नंबर 92 आहे। 11हों सिपारो सूरत तौबा आयत नंबर 92 फरमाई वला अलल्लज़ीना इज़ा मा अतौका लितहमिलहुम कुल्ता ला अजिदु मा अहमिलुकुम अलैहि तवल्लौ व अयुनुहुम तफीदु मिनद्दमइ हज़नन अल्ला यजिदु मा युनफिकून। तर्जुमो ऐं उन्हनि ते जेके तव्हांजे हुज़ूर हाज़िर थिया, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आया, छाजे लाइ हाज़िर थिया त तव्हां असांखे सवारी इनायत करियो। अव्हां खान उहो जवाब मिलनि त मूं वटि अहिड़ी का शइ न आहे जंहिं ते अव्हां खे सवार करियां, उन ते ईअं ई वापसि वञनि जो अखियूं संदन ॻोढ़ा वहाए रहियूं हुजनि ख़र्च जी ताक़त न रखण जे ॾुख सबबु। अंदाज़ो लॻायो मदीने वारो साईं ज़िंदा आहे। हेत फोत थियण खां पोइ हले छा मां छा पिया कनि। बुज़ुर्गो शिरक अथव, बुज़ुर्गो कुफ़र अथव। जेकॾहिं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी हयात तैयबा में जेको नबी आहे अल्लाह जो डायरेक्ट वही जे ज़रिए रब सां हम कलामी आहे, उहो नबी पंहिंजी ज़ात जे तरफ़ों पंहिंजे वसों पंहिंजे आहरों पंहिंजे ताक़तों पंहिंजी मर्ज़ी सां सहाबा किराम के सवारी कोन थो ॾेई सघे, पंहिंजी मर्ज़ी सां सहाबा किराम के का शइ नथो ॾेई सघे, त अंदाज़ो लॻायो बाक़ी तव्हांजे लाइ मुंहिंजे लाइ छा था करे सघनि। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे अल्लाह से मूंखे अव्हां खे क़ुरान पाक हदीस पाक पढ़णु सम्झणु पंहिंजी इस्लाह करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो, इन सां गॾोगॾु हिकिड़ी ॿी ॻाल्हि सम्झंदा हलो, इहा शइ कॾहिं शिरक थींदी आहे, इहा शइ कॾहिं ग़लति थींदी आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बेदात ख़ुदि हयात तैयबा में मौजूदु आहे, पर नबी वटि वसाइल कोन हुआ, नबी वटि इहा शइ कान हुई। नबी पाक सही बुखारी में चए थो ऐलान कयो हो, सहाबा जिन्हनि ताउन कयो हो उन ताउन मजा उन चंदे मजा सवारियूं वठी करे बाक़ी सहाबा खे ॾिनो वियो, सामान ज़िरऊं करे ॾिनो वियो। कुछ सहाबी बची पिया जिन्हनि जे लाइ इहो ताउन इहो चंदो खुटी पियो, सामान न थियो मुहैया, पोइ आया नबी वटि। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इते बेवस आहिनि। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि को सबब को उपाउ को ज़रियो हाणे हिन शइ जो कोन्हे। पोइ इते जेकॾहिं को चवे न त नबी मूंखे का शइ ॾिनी आहे, इते शिरक आहे। जेकॾहिं तव्हां ऐं आऊं वस आहे, ताक़त आहे, सबब आहिनि, मिलूं पिया, उहे शयूं आहिनि जेके हिक ॿिए खे घुर्बल आहिनि, हिक ॿिए जी मदद करियूं था, इहो शिरक कॾहिं बि कोन्हे। पर जॾहिं तव्हांजी ताक़त तव्हांजा तसरुफ़ात तव्हांजा वस ख़तम थी वञनि हलिया, पोइ बि तव्हां जेकॾहिं कंहिं माण्हू में अक़ीदो रखो, कंहिं वली में अक़ीदो रखो, त पोइ इहो तव्हांजे लाइ शिरक थींदो ऐं इहो शिरक कॾहिं बि रब्बुल आलमीन माफ़ कोन कंदो। जीअं मिसाल दरगाहनि वारा बुज़ुर्ग आहिनि, ही सभु मामलात अल्लाह जे हथ में आहिनि, पोइ भलाई थिए थी त चऊं था ही दरगाहनि वारो कयो आहे, नुक़सान थियनि था चऊं था त रब कयो आहे। बुज़ुर्गो न, ही सभु इंसाननि जे अमलनि जा नतीजा आहिनि। अल्लाह खां दुआ आहे अल्लाह से सम्झे अमल ऐं इस्लाह जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।